सैयद मिसरी शाह बुखारी की दरगाह ते आया हिते मौजूद मलानी जे मैचूं कराईंदा आहिनि मिठी में तो फायर ब्रिगेड टे ॾींहं उन ग्राउंड में हलंदी आहे ऐं पाणी उछलियो वेंदो आहे पर हिते जेके ज़ाइरीन अचनि था हिननि खे फुड़ो बि पाणी न आहे। दरगाह ते टांकी में पानी न आहे जो असीं घुरी करे साईं जी हाज़िरी भरियूं। अशोक मुंहिंजो नालो आहे। असीं मुरीद आहियूं, हर साल मेले ते बि ईंदा आहियूं। पहिरीं मसइलो इहा ई आहे जेका पाणी कान आहे दरगाह जे मथे। जीअं हाणे असां शहर खां आया आहियूं हिते न दरगाह ते पाणी आहे न लाइट आहे। दरगाह जो मथे टांको लॻो पियो आहे, माण्हू पाणी खपाए पियो ऐं पाणी विकिरो थिए पियो। दरगाह ते पाणी आहे कोन, हफ़्तो खनि थी वियो आहे, न लाइट आहे न पाणी आहे। हिते चेयरमैन मनोज कुमार मलानी आहे ऐं हिते डीसी साहब ऐं वावडा जो जेको इसको जो स्टी उन्ही खे चवंदासीं। हिते बिल्कुलु लाइट न आहे, अंधेरो आहे, हज़ार करण लॻा आहिनि। हिते पाणी जो फुड़ो न आहे। भर में वॾो एशिया जो आरो प्लांट हले थो। मिठी लॻ सैयद मिसरी शाह बुखारी जी दरगाह बिजली ऐं पाणी समेत बुनियादी सहूलियतनि खां वांझियल आहे, जंहिं सबबि ज़ियारत वक़्तु ज़ाइरीन वॾनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियनि था। जॾहिं त शहरनि मूजिबि असां म्यूनिसिपल ऐं ज़िला इंतिज़ामिया खे बार बार शिकायतूं ॾिनियूं आहिनि, पर हिते असांजी केरु ॿुधण लाइ तयारु न आहे। असां दांह ॾियूं त आख़िर कंहिंखे ॾियूं। वधीक इन सिलसिले में मिठी मां रिपोर्ट करे रहिया आहे नदीम जुमानी। जी हाँ प्यारा दोस्तों, नदीम जुमानी सैयद मिसरी शाह बुखारी की दरगाह ते आया हिते मौजूद मिठी शहर जी इहा मेन दरगाह आहे जिते हिंदू मुसलमान अक़ीदतमंद थर सिंध खां हज़ारे ज़ाइरीन ॿारनि बचनि सां ईंदा आहिनि। पर अफ़सोस इहो आहे त राणा तुंहिंजे राज में मूंसां हेॾा कलूर थियनि। हिते चेयरमैन मनोज कुमार मलानी आहे ऐं हिते डीसी साहब ऐं वावडा जो जेको इसको जो स्टी उन्ही खे चवंदासीं। हिते बिल्कुलु लाइट न आहे, अंधेरो आहे, हज़ार करण लॻा आहिनि। हिते पाणी जो फुड़ो न आहे। भर में वॾो एशिया जो आरो प्लांट हले थो ऐं मिठो पाणी जो वॾो हिते टैंकर ठहियल आहे। शहर में पाणी रसे थो। एतिरे क़दुरु जॾहिं हिते असांजा मुंहिंजा प्यारा भाउ मलानी जे मैचूं कराईंदा आहिनि मिठी में त फायर ब्रिगेड टे ॾींहं उन ग्राउंड में हलंदी आहे ऐं पाणी उछलियो वेंदो आहे पर हिते जेके ज़ाइरीन अचनि था हिननि खे फुड़ो बि पाणी न आहे। ईअं न हुजणु खपे। डॉक्टर मनोज कुमार मलानी SDO इसको ऐं ॿिया बि DC साहब जेके ज़िले जा इंतिज़ामिया जा दोस्त आहिनि उहे तवजो ॾियनि, हिन दरगाह जी कनि। हीअ आले मोहम्मद जो दर आहे। हीअ मोहम्मद जंहिंजो असां महराज मल्हायूं था। हीअ उहे सईदनि जिन करबला में क़ुर्बानियूं ॾेई इंसानियत बचाई, रुगो मुसलमान न। कुझु त तवजो बि ॾियनि। पहिरीं मसइलो इहा ई आहे जेका पाणी कान आहे दरगाह जे मथे। जीअं हाणे असां शहर खां आया आहियूं हिते तो दरगाह जे अंदरि जीअं असां वेंदासीं त पाणी जी गुरड़ी कयूं। ठीकु आहे न। सिगरेट माण्हू पीए थो, सुपारी खाए थो, दरगाह ते वञे त माण्हू कुल पढ़े थो, क़ुर शरीफ़ पढ़े थो। उन जे लाइ जेका पाणी कान आहे तव्हां हाणे ई ॾिसो साम्हूं टांकियूं सुकियूं पियूं आहिनि। अंदरि हली दरगाह जे अंदरि ॾिसो उन जेका करा आहिनि, करनि जे अंदरि बि पाणी कान आहे। उहा करे में पाणी शबील हूंदो आहे जंहिं बीमार माण्हू खे शफ़ा मिलंदी आहे। हाणे शाम थी आहे, अंधेरो लॻण वारो आहे। इहे तव्हां बिल्कुलु ऐं लाइट जा बटण खोलां थो, तव्हां ॾिसो हिते लाइट कान आहे। इहा माना 12 महीना इहा लॻो पियो। महीनो हिकिड़ो असां लाइट ॾिसूं था, वरी 8 महीना लाइट गाइबु आहे हिन दरगाह तां। तव्हां ॾिसो ही 12,000 अलाए 13,000 जी लाइन वञे पई। इहो लाइट जी लाइन वञे पई, हितां कोन थो पाणी मिले। इहो साम्हूं करोड़े रुपया आहिनि, अरबे रुपया हिते ख़र्च कया आहिनि साईं मिसरी शाह जे नाले सां। जीअं हिते पाणी जो वॾो टैंक लॻल आहे। हिते जेको इफ़्तियार कयूं, वॾे वॾे ऑफिसरनि इफ़्तियार कयो आहे। जीअं उते उहो ॾिसो ख़र्च थियल आहे साईं जे नाले ते, पण दरगाह ते न को लाइट आहे न को पाणी आहे। तो इन जे करे असां बाला ऑफिसरनि खे चऊं था बराए महिरबानी करे दरगाह मिसरी शाह ते मिठी में पाणी ॾिनो वञे ऐं लाइट ॾिनी वञे। साम्हूं तव्हां ॾिसो रोड बिल्कुलु टुटो पियो आहे। तव्हां भले इहो रोड जी सर्विस कयो था, इहा ॾिसो तव्हां रोड टुटो पियो आहे बिल्कुलु। कंहिं बि सहूलियत जी हिन मिसरी शाह दरगाह ते मिठी जे शहर में का बि सहूलियत न आहे। न दरगाह ते पाणी आहे न लाइट आहे। दरगाह जो मथे टांको लॻो पियो आहे, माण्हू पाणी खपाए पियो ऐं पाणी विकिरो थिए पियो। दरगाह ते पाणी आहे कोन, हफ़्तो खनि थी वियो आहे, न लाइट आहे न पाणी आहे। हींअर दरगाह ते ज़ाइरीन आया आहिनि, गुरड़ी करण जेतिरो पाणी कोन्हे। बराए महिरबानी ज़िले जे इंतिज़ामिया खे गुज़ारिश कई वञे थी त पाणी लाइट जी सहूलियत फराहम कई वञे। दरगाह ते टांकियुनि में पानी न आहे जो असीं घुरी करे साईं जी हाज़िरी भरियूं। अशोक मुंहिंजो नालो आहे। असीं मुरीद आहियूं, हर साल मेले ते बि ईंदा आहियूं।